बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम बहरान क्लिनिक। आहियां आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम की शुरुआत हस्बे मामूल शाह लतीफ़ जी हिन अमर सेट सां तैघा ई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, कोविड-19 जो जेको नओं वेरिएंट ओमिक्रॉन आहे, उन जे लाइ जॾहिं ई आयो त इन जे लाइ इहो चयो वियो त हीउ तमामु तेज़ी सां पखिड़िजंदड़ वायरस आहे ऐं मुमकिन आहे त हिन जी पखिड़िजण जे करे ही डेथ रेशो में बि इज़ाफ़ो करे। फॉर्चुनेटली ईअं त ज़रूरु थियो आहे त हिन जी ट्रांसमिशन तमामु फास्ट थी आहे, इलाही माण्हुनि खे हिन मुतासिर कयो आहे। जेका पॉज़िटिव केसिस जी शरह आहे उहा पूरी दुनिया में हिन वधाई आहे, पर जेको फैटल रेट आहे या हिन जे करे जेके माण्हू मुतासिर थी कॉम्प्लिकेशन में वञी ऐं पंहिंजी जान वञाए सघनि था, उन्हनि मां हिन कोई एतिरो मुतासिर न कयो आहे ऐं इहो ख़ुशकिस्मती आहे जो हिन तब्दील थियल वेरिएंट इन क़िस्म जी सूरत हाल दुनिया में पैदा कान कई आहे। पर ज़ाहिर आहे त ही वेरिएंट आहे ऐं इन खां पोइ वरी को मुख़्तलिफ़ वेरिएंट अची सघे थो। उन वेरिएंट जे करे इहे कॉम्प्लिकेशन्स पैदा थी वञनि ऐं इन वेरिएंट जे करे वरी का अहिड़ी सिचुएशन पैदा थी वञे जो असां हिन कोविड-19 जी जेका बीमारी आहे उनखे रोके न सघूं। इन जे लाइ थियो इहो त हिकिड़ो त SOPs ते सख़्ती सां अमल करायो वियो, प्लस वैक्सीन जे अचण जे करे हिन बीमारीअ ते असां काफ़ी हद ताईं कंट्रोल करे वियासीं। वैक्सीन जो जेको अमल थियो, उन अमल जे करे माण्हुनि में इम्यूनिटी थी ऐं माण्हू हिन बीमारी खां बचणु लॻा ऐं वैक्सीनेशन जे हवाले सां जेके मास वैक्सीनेशन सेंटर्स क़ाइमु कया विया, उन्हनि ते माण्हुनि खे ज़ाहिर त प्रमोट कयो वियो, उन्हनि खे अवेयरनेस ॾिनी वई त उहे अचनि पंहिंजी वैक्सीनेशन कराइनि। उन खां पोइ डिफरेंट सेंटर्स क़ाइमु कया विया, मास वैक्सीनेशन सेंटर्स खां अलावा उते वैक्सीनेशन कई वई। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त सिंध गवर्नमेंट बल्कि पाकिस्तान जे सॼी फेडरल गवर्नमेंट इहो ऐलान कयो आहे त कोविड जी वैक्सीनेशन जे लाइ 14 ॾींहंनि जो हिकिड़ो कैंपेन कयो वञे, जंहिंमें घर घर ताईं टीमूं वञनि ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके उन्हनि मास वैक्सीनेशन सेंटर्स ते कंहिं बि हवाले सां नथा पहुची सघनि, उन्हनि खे वैक्सीनेट कयो वञे ताकी ही इन बीमारी खां बची सघनि। कहिड़े तरीक़े सां उहे टीमूं इहे कमु कंदियूं, केतिरा ॾींहं इहा कैंपेन हलंदी, उन खां पोइ कहिड़े तरीक़े सां उन्हनि जी रजिस्ट्रेशन थियणी आहे, कीअं उन्हनि खे इन हवाले सां महफ़ूज़ कबो। इन खां अलावा जेकॾहिं इन वेरिएंट जे लाइ के कॉम्प्लिकेशन्स थियनि था त उन जे लाइ कहिड़े क़िस्म जा उपाउ वरिता विया आहिनि ऐं जेकॾहिं को नओं वेरिएंट अचे थो त उन जी जेका शिदत आहे उहा कहिड़े क़िस्म जी थी सघे थी। हिन वक़्तु ताईं ख़ासि तौर ते जेकॾहिं असां हैदराबाद जो ज़िक्र कयूं था त हैदराबाद में केतिरनि माण्हुनि खे वैक्सीनेशन थी चुकी आहे, केतिरो परसेंटेज आहे जेको अञा रहियल आहे ऐं गवर्नमेंट या जेके हेल्थ जा इदारा आहिनि या NGOs आहिनि या बाक़ी जेके इदारा उन सां मुंसलिक आहिनि, उहे कहिड़े तरीक़े सां हिन ते कमु कंदा, अॼु इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। गुफ़्तगू करण जे लाइ मां पंहिंजे महिमाननि जो तारुफ़ कराए छॾियां। यकीनन कंहिं तारुफ़ जा मोहताज कोन्हनि। जिते जिते जॾहिं जॾहिं बि ज़रूरत पई आहे त लबैक चयो वियो आहे उन्हनि ऑफिसर्स जे तरफ़ां, उहो चाहे पोलियो जी कैंपेन हुजे, चाहे कोविड-19 जो हवालो हुजे, चाहे आइसोलेशन सेंटर्स हुजनि या एडमिनिस्ट्रेटिव के प्रॉब्लम्स हुजनि, जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी सूरत हाल थी आहे त इन्हनि ऑफिसर्स लबैक चयो आहे। मुंहिंजो महिमान आहे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जनाब डॉक्टर लाला जाफ़र पठान। उन्हनि सां गॾु तशरीफ़ रखनि था। मां अक्सर प्रोग्राम्स में मीटिंग्स में इहो चवंदो रहियो आहियां त साईं जे हुजण जे करे काफ़ी सारा कम आसान थिया आहिनि। उनजो सबबु इहो आहे त हू हमेशह इन कम में मशगूल रहिया आहिनि, चाहे ॾींहुं हुजे चाहे राति हुजे। सो मुंहिंजा ॿिया महिमान आहिनि डॉक्टर इमदाद चन्ना साहब, फोकल पर्सन कोविड-19। डॉक्टर साहब, मां तव्हां ॿिन्ही महिमाननि जो थोराइतो आहियां, तव्हां अॼु आया आहियो ऐं यकीनन जेकी असांजी पब्लिक आहे या आवाम आहे उन्हनि जे लाइ तव्हांजूं काविशूं, तव्हांजूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। असां तव्हांखे हिन हवाले सां मुबारकबाद ॾियूं था त कंहिं बि हवाले सां जॾहिं बि तव्हां ते को अहिड़े क़िस्म जो को प्रेशर आयो आहे त तव्हां लबैक चयो आहे, सो तव्हांखे मुबारकबाद। हिन हवाले सां मां इहो चाहींदुसि त छा सूरत हाल आहे कोविड-19 ऐं ओमिक्रॉन जी? ओमिक्रॉन हाफ़िज़ साहब, तव्हां शुरू में पाण उन सुठी तशरीह करे छॾी त डेल्टा अगरि 4 मां हिकु लॻंदो त हिते ॿ में लॻी वेंदो, तकड़ी पखेड़ हुई हिन जी। सही। ऐं जॾहिं आयो त इन जी इहा ख़बर कान हुई त हीउ ओमिक्रॉन अची
फैटल रहंदो या न रहंदो, ठीकु पर इहो ज़रूरु हो त हीउ माण्हुनि में घणे थो पियो। ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त कासमाबाद में हिकिड़ी फैमिली मां 5 पॉज़िटिव आयो आहे, ऐं उन महिल मां ऐं मुंहिंजी टीम इमदाद साहब वारनि असां मिली हुनखे क्वारंटाइन करे छॾियोसीं, सख़्ती कईसीं, ऐं उनजी जेका कॉन्टेक्ट ट्रेसिंग कईसीं। त हिकु ॿिनि माण्हुनि मूंखे फ़ोन करे चयो त हीउ छा था कयो। सही मां चयोमांसि हिकिड़े ख़ानदान खे रोकण खां सुठो आहे त मां पूरे कासमाबाद खे असीं क्वारंटाइन करायूं। सही पोइ ईअं ई थियो, अलाह साईं हुन में असांजी मदद कई त उहे माण्हू क्वारंटाइन रहिया, नेगेटिव थी विया, ओमिक्रॉन कराची मां आयल पियो, फैलियो इलाही, मथे चढ़ियो इलाही। पर मां वरी अॼु वरी हुनखे वरझाईंदुसि त शायदि अलाह साईं हिन में शफ़ा ईअं बि थी आहे, हिन खे ॻाल्हि खे थधो ईअं कयो अथसि त जेतिरो वधीक वैक्सीन कराए सघियासीं उन्हनि माण्हुनि खे मुदाफ़िती निज़ाम डेवलप थी वियो। सही जॾहिं मुज़ाहिमती निज़ाम, मुफ़ाहिमती निज़ाम, इम्यूनिटी डेवलप थी वई त हीउ लॻो बि आहे। इलाही माण्हू हिन वक़्तु इलाही माण्हुनि जे घरनि में कोविड पॉज़िटिव आहिनि, सही पर किथे रड़ कान्हे, किथे वाको कान्हे, किथां का हॉस्पिटलाइज़ेशन कान्हे। ऐं इहो काथो चवां त बिल्कुलु न आहे, सही ईअं कान्हे। कुझु असांजा दोस्त आहिनि जंहिंजी घरवारी बि हींअर दाख़िल हुई, मुंहिंजो MS आहे भिटाई जो, सो आहे ज़रूरु, पर उन कॉम्प्लेक्स मां हू उन फैटेलिटी मां, शिदत मां ॿाहिरि अची विया। सही पर अञा बि मास में ओमिक्रॉन मौजूदु आहे। ऐं हिते मां हिकिड़ी ॻाल्हि यादि कराईंदुसि पंहिंजी आवाम खे त जिन खे साह जी बीमारियूं आहिनि, जिन खे इम्यूनिटी प्रॉब्लम्स आहिनि, जिन खे स्किन वॾियूं प्रॉब्लम्स आहिनि, जीअं सोरियोसिस आहे, सही जिन खे शुगर आहे, जिन खे ब्लड प्रेशर आहे, अनकंट्रोल्ड आहे, ऐं हुनजी इम्यूनिटी जेका आहे उहा सही न आहे, कंप्रोमाइज़्ड आहे। इहो सुठो बहितरीनु अल्फाज़ जो इहो ई आहे। ठीकु आहे त उनखे इन खां बचणु खपिजे, इहो न सोचणु खपिजे त हीअ सख़्ती न कंदी, ठीकु हीअ ढाहे सघे थी। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर लाला, जेको ओमिक्रॉन वेरिएंट आहे उन जीअं मां पंहिंजे इंट्रोडक्शन में बि चयो ऐं तव्हां बि हिनखे सेकेंड कयो त इन जी शिदत एतिरी कान थी जो कॉम्प्लिकेशन्स थिया, पर तव्हां एक्सपेक्ट त कयो था न त किथे इन जी शिदत वधी वञे या इन जा कॉम्प्लिकेशन्स थी वञनि, त इन जे उपाउ लाइ तव्हां कुझु उपाउ वरिता आहिनि? बिल्कुलु, तव्हांजो सुवालु ॾाढो बहितरीनु। जीअं ॿुधायो त हू पहिरियों उपाउ हो जॾहिं ओमिक्रॉन पॉज़िटिव थियो, पर असां उन खां पहिरियां ई तव्हां ख़बर हो त असां इमदाद साहब जेको सॼो ॾींहुं डेटा ॾिसंदा हुआसीं, इमदाद साहब जी महिरबानी जो जल्दी डेटा ठाहे वठंदा, पोइ असां वरी इहो ॾिसंदा हुआसीं त भई हाणे ई वधे थो पियो, सर्ज अचे पई 0.1-2% खां यकदमि जॾहिं मथे चढ़णु लॻो त असां उनखे पब्लिसाइड करणु शुरू कयो चैनल्स ते। अवां जहिड़नि दोस्तनि यारनि जेके सॼी उमिरि हैदराबाद जी ख़िदमत कई आहे चैनल ते वई, उन्हनि जे तवसुत सां असां माण्हुनि खे मैसेजिंग करणु शुरू कई, NGOs खे चवणु शुरू कयो, अख़बारुनि में बैनर्स, जिते वेंदा हुआसीं उते चवंदा हुआसीं बाबा मास्क पायो, परे रहो। कुझु जॻहियुनि ते न वेंदा हुआसीं ॼाणी वाणी, ताकी हुनखे महसूसु थिए। पोइ पुछंदा भला बाबा छुडो थी वियो, ताकी असांजो कमु आहे एजुकेट करणु। सही ऐं स्कूलनि कॉलेजनि में वियासीं, पाण सॼी टीमूं ठाहे वियासीं त भई इन जी पखेड़ माण्हू टू माण्हू लॻंदी। ऐं पोइ उनजो हिकिड़ो फ़ाइदो थियो त माण्हू ऐं नथो चवां त असीं मुकमल त को माण्हुनि ते दिमाग़ ते हावी थी वेंदा आहियूं, पर शुक्र आहे हिननि हैदराबादी माण्हुनि जी त असांजी ॻाल्हि ॿुधनि था ऐं थोरी पखेड़ थी। ऐं पोइ उन पीरियड में थोरी वैक्सीनेशन में वाध आई, जिते असां 8-9 हज़ार कई पियो 16-17 हज़ार थियणु लॻा, त उन सां बि डिफेंस पैदा थियो आहे। उन सां गॾु गॾु ऐं जस्ट थो ॾियां सिंध गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट खे ऐं NCOC खे टू, छाकाणि जो हुनजो प्रोजेक्ट तव्हांजे मुताबिक़ हुननि 1 फरवरी खां 14 फरवरी ताईं हिकिड़ी ख़सूसी मुहिम रखी आहे। सही त उन मुहिम में उहो पोलियो जे तर्ज़ ते कंदी, माइक्रो प्लान जे तहत। त असां वटि ख़बर हूंदी त हॉटस्पॉट्स या जिते असांखे ख़बर हुजणु खपिजे त जिते वैक्सीनेशन न थी आहे उन जा वजाहत कुझु बि थी सघे थो, उहो ग़रीब माण्हू आहे को नथो ॻाल्हि खे सम्झे, असीं उनजे घर घर वञूं पिया 1 तारीख़ खां। त आउं सम्झां थो त इहो सभिनि खां वॾो क़दम आहे, 14 रोज़ा मुहिम आहे। ऐं उमेदु रखां पियो अलाह ताला में ऐं पंहिंजे हैदराबादी माण्हुनि ते मूंखे 100% यकीन आहे, जिते जिते असांजो आवाज़ु वञे पियो, ऐं उमेदु आहे तव्हां दोस्तनि जो आवाज़ बि उते पुॼंदो हूंदो, त इनशा इन 14 ॾींहंनि में असीं हैदराबाद खे ओतिरो खणी वेंदासीं त ईंदड़ का बि लहर अचे त उन में असांजे माण्हुनि जो नुक़सानु न थिए। सही था चओ। असां कोशिशि कंदासीं त इन जेके नेक तव्हांजो अमल आहे, कमु आहे, उन में असां तव्हां सां भाङे भाइरा हुजूं, तव्हां सां शरीक हुजूं। इंदा तव्हां काइंडली मूंखे इहो ॿुधायो त हीअ जेका मुहिम तव्हां शुरू कई आहे, इन मुहिम करण जो सबबु ख़ासि तौर ते तव्हां छा था सम्झो त इन जी ज़रूरत छो पई आहे, जॾहिं तव्हां वटि मैस वैक्सीनेशन सेंटर्स बि हुआ, मुख़्तलिफ़ सेंटर्स ते तव्हांजी वैक्सीनेशन थी बि पई? जी महिरबानी फारूक साहब।
एक्चुअली असांजा हैदराबाद में हिन वक़्तु ताईं 32 कोविड वैक्सीनेशन सेंटर्स सही इंक्लूडिंग मास वैक्सीनेशन सेंटर मौजूदु आहिनि जिन ते असां हिन वक़्तु ताईं फर्स्ट डोज़ असांजी जेका एलिजिबल पॉपुलेशन आहे यानी 12 साल ऐं उन खां मथे उमिरि जा जेके माण्हू आहिनि सही उन्हनि जो असां 75% पंहिंजे टारगेट जो उन्हनि खे फर्स्ट डोज़ लॻाए चुका यानी टोटल पॉपुलेशन जो 75% तहां फर्स्ट डोज लगाए चुका टोटल पॉपुलेशन नथा मतलब थी सघूं, टारगेट पॉपुलेशन एग्जैक्टली उन्हनि जो असां 75% माण्हुनि खे फर्स्ट डोज़ हणी चुका आहियूं ऐं 53% माण्हुनि खे सेकंड डोज़ हणी चुका आहियूं ठीक है पर कैंपेन जी ज़रूरत छो महसूस थी महसूस इन करे थी जो जेके माण्हू मोटिवेटेड हुआ उहे हली अचे वैक्सीन कराई हुन सही ठीकु आहे उन मोटिवेशन में हिकु उहे हुआ जेके उन बीमारी जी अहमियत खे सम्झनि पिया सही हिकु उहे हुआ जिन खे कंहिं न कंहिं सबब जे करे वैक्सीनेशन कार्ड जी ज़रूरत हुई चाहे उहे ट्रेवल करणु था चाहिनि सही या उन्हनि खे कोई जॉब आहे जंहिंजे करे उते उन्हनि जी रिक्वायरमेंट आहे त भई वैक्सीनेटेड हुजे सही वग़ैरह अच्छा बाक़ी अहिड़ा माण्हू रहिजी विया जेके मोटिवेटेड न हुआ फॉर एग्ज़ाम्पल फीमेल्स जेके घरनि में रहनि थियूं हुननि खे किथे बि वैक्सीनेशन कार्ड शो करणो कोन थो पए हुननि खे ज़रूरत बि महसूसु कोन पई थिए त असां पाण खे वैक्सीनेट करायूं ऐं न वरी हू इन ॻाल्हि खे अहमियत पियो ॾियनि त को असां घर जो पंहिंजो कमकार छॾे वञी वैक्सीन कराए अचूं ठीक है अहिड़े नमूने सां डिसेबल्ड माण्हू ओल्ड एज माण्हू या जेके बेड रिडन माण्हू आहिनि घरनि में मौजूदु आहिनि जिन जो सेंटर ताईं वञणु मुश्किल आहे उहे बि अञा ताईं रहियल हुआ सही त इन करे इहा शइ सिर्फ़ु हैदराबाद जी कोन्हे ओवरऑल पूरे पाकिस्तान जो ई आहे इन करे इन कैंपेन जी ज़रूरत महसूसु कई वई छो त ज़रूरी आहे त घटि में घटि 80% पॉपुलेशन फुली इम्यूनाइज़ हुजे ठीक है यानी ॿई डोज उन्हनि खे लॻी हा वञनि त उनखे पोइ तव्हां हर्ड इम्यूनिटी असां पंहिंजे मेडिकल लैंग्वेज में लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं त पोइ हर्ड इम्यूनिटी जॾहिं डेवलप थींदी आहे यानी पूरी पॉपुलेशन जो एतिरो रेशो इम्यूनाइज़ थी वञे या वैक्सीनेटेड थी वञे सही। जो हाणे हिकु शख़्स खां ॿिए शख़्स ताईं ट्रांसमिशन रुकिजी वञे सही छो त ही वायरस आहे न हिन जी ट्रांसमिशन रुकबी त हिन जो जेको सर्किल आहे उहो कट ब्रेक थींदो ठीक ब्रेक है थींदो ठीक है त उन सर्किल खे ब्रेक करण लाइ 80% पॉपुलेशन ताईं असांखे पहुचणो आहे उन 80% पॉपुलेशन ते पहुचण लाइ हाणे असांजे लाइ ज़रूरी हुयो त असां डोर टू डोर वञूं ठीक है मूंखे इमदाद तव्हांजी ॻाल्हि मां कटींदुसि मूंखे नंढड़ी हिकिड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे ब्रेक खां पोइ वापसि मोटंदासीं त इन हवाले सां ॾिसंदासीं त तव्हां कहिड़े तरीक़े सां इन खे अमली जामो पहिरायो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां तव्हांजूं टीमूं उते वञी उते पहुचंदियूं ऐं उहे जेके मोटिवेटेड माण्हू कोन्हनि उन्हनि खे कीअं मोटिवेट करे उन्हनि खे वैक्सीनेट कंदा व्यूअर्स प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं असां सां गॾु रहियो वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में नंढड़ी साई खां ॿियो दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि डॉक्टर लाला जाफ़र पठान डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर हैदराबाद डॉक्टर इमदाद चन्ना साहब फोकल पर्सन कोविड डॉक्टर साहब तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयो त पोइ बाक़ी जेके सवालनि में तव्हां खां जी सर मूं बि अर्ज़ु कयो त हाणे असांजो मक़सदु इहो हो त हाणे असांखे डोर टू डोर वञिणो आहे सही ऐं उन पॉपुलेशन ताईं पहुचणो आहे जेका मोटिवेटेड कोन्हे ठीक है उन मक़सद खे हासिल करण लाइ जेको प्लान ठाहियो वियो उन में NCOC फीडरल EPI ऐं पब्लिक हेल्थ या एक्सपर्ट्स प्लस में जेके हेल्थ सां रिलेटेड हायर अथॉरिटीज़ हुयूं उन्हनि जेका गाइडलाइन ठाही उन में इहो हुयो त असांखे टीम्स ठाहिणियूं पवंदियूं जेके डोर टू डोर वेंदियूं उन टीम में प्रिफर इन ॻाल्हि ते ॾिनो वियो त फीमेल हुजे ख़वातीन हुजनि ठीक है 3 माण्हू हूंदा हिकु वैक्सीन लॻाइण वारो हिकु सोशल मोबिलाइज़र जेको हर घर में वञी ऐं माण्हुनि खे सॾु कंदो वैक्सीन जे लाइ हिकु टीम असिस्टेंट हूंदो त उन में वैक्सीन लॻाइण वारो ऐं घर मां सॾु करण वारो इहे ॿिन्हिनि खे फीमेल जेको आहे ख़वातीन ते मुश्तमिल टीम ठाही वई ऐं उन में असां जेके असांजो वर्क फोर्स आहे LSWs जेके लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि असांजूं उन्हनि खे असां यूटिलाइज़ कयो आहे छो त उहे पंहिंजी एरिया खां वाक़ुफ़ु हूंदियूं आहिनि हिकु हिकु घर खां वाक़ुफ़ु हूंदियूं आहिनि ऐं उन हर कम्यूनिटी जा माण्हू बि उन्हनि खे सुञाणींदा हूंदा आहिनि त हिकिड़ो ट्रस्ट डेवलप थींदो ऐं असांखे आसानी थींदी उते वञी ख़ासि तौर ते ख़वातीन खे वैक्सीन करण में त उन प्लान तहत असां हैदराबाद डिस्ट्रिक्ट में 490 टीम्स ठाहियूं आहिनि उन्हनि जे सुपरविजन जे लाइ 54 डॉक्टर्स जेके हर UC में हिकु डॉक्टर मौजूदु आहे जेके उन टीम जी सुपरविजन उन जी मैनेजमेंट बि कनि पिया गॾोगॾु अगरि कोई ख़ुदा न ख़ास्ता साइड इफेक्ट साम्हूं अचे थो त उनखे फौरी तौर ते मैनेज करे सघंदा ऐं उन्हनि जे सुपरविजन लाइ वरी तालुका लेवल ते सुपरवाइज़र आहिनि ऐं
बैकअप में असां पंहिंजा मेजर हॉस्पिटल्स रेडी रखिया आहिनि, गॾोगॾु हिकु एडवर्स इवेंट फॉलोइंग इम्यूनाइज़ेशन खे मैनेज करण जे लाइ हिकु कमेटी ठहियल आहे जंहिंमें पीडियाट्रिशन्स ऐं फिजिशन्स शामिल आहिनि। असांजूं एम्बुलेंसिस बि उन मक़सद जे लाइ रेडी आहिनि। ख़ुदा न ख़ासिता किथे का ज़रूरत पइजी थी वञे त उनखे असां टैकल करे सघंदासीं ऐं इन तरीक़ेकार तहत असां इहो मक़सदु हासिल करे सघंदासीं त असां पंहिंजी पॉपुलेशन खे जेको असां हिन वक़्तु टारगेट ठाहियो आहे त जेका रहियल पॉपुलेशन आहे उन जा 4,87,000 माण्हुनि खे असांखे फर्स्ट डोज़ लॻाइणो आहे ऐं 3,35,000 माण्हुनि खे असांखे सेकंड डोज़ लॻाइणो आहे। त इन तरीक़ेकार तहत इन पैटर्न ते वञी असां पंहिंजो मक़सदु हासिल करण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे। अच्छा, मूंखे हाणे इहो ॿुधायो त जेके टीमूं तव्हां जूं उस ताईं वेंदियूं हलियूं त उन्हनि जी जेका ट्रांसपोर्टेशन आहे इन हवाले सां प्लस उन्हनि ते जेके ॿिया ख़र्च अचनि था इन हवाले सां तव्हांजे बजट जो को इशू जेको तव्हां सम्झो था त असांखे हिन वक़्तु दरपेश आहे? सर, इन में जेको आहे ही 14 ॾींहंनि जी जेका कैंपेन आहे या WHO सपोर्टेड आहे। जीअं असांजी पोलियो जूं कैंपेन्स या ॿियूं वैक्सीनेशन जूं कैंपेन्स हूंदियूं आहिनि, उन ई तरीक़ेकार तहत हिननि टीम्स खे WHO जे डायरेक्ट डिस्पर्समेंट मैकेनिज़म तहत जेको आहे पेमेंट कई वेंदी, जंहिंमें हुननि जो पर डेम आहे ऐं प्लस में ट्रांसपोर्टेशन जी बि पर डे जे हिसाब सां बजट रखियल आहे जेको उन्हनि टीम्स खे उन्हनि सुपरवाइज़र्स खे जेको आहे ॾिना वेंदा। यानी ही जेके टीमूं कमु कनि पियूं उन्हनि खे डेली वेजिस जे हिसाब सां जेको उन्हनि जो पर डेम आहे उहो मिलंदो प्लस ट्रांसपोर्टेशन मिलंदी। लाला, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त सपोज़ कयो को ॿियो वेरिएंट जंहिंजे लाइ हींअर चयो वञे पियो त न्यू को जो हिकिड़ो मुमकिन आहे त न्यू वेरिएंट अचे ऐं उनजे लाइ इहो चयो पियो वञे त दैट कैन बी अ मोस्ट डेंजरस वेरिएंट, त इन हवाले सां तव्हां जा जेके उपाउ आहिनि उहे कहिड़े तरीक़े जा आहिनि? बिल्कुलु असां हुनखे ईअं ई वठूं पिया जीअं नओं कोरोना आयो हो। मूं अव्हां पोएं प्रोग्राम में हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त ही RNA वायरस आहे ऐं RNA वायरस जेको आहे अव्हां वधीक ॼाणो था त जॾहिं उहो मैसेंजर RNA जॾहिं ट्रांसक्रिप्टेड साइट पुॼंदो आहे त हुन में कोडोन चेंज थींदा आहिनि ऐं न्यूकोव यकीनी तौर ते वुहान ते वरी हिकिड़ो निकितो आहे जेको 2 मां हिकिड़ी डेथ करे थो। ॾिसो, असां वटि एज़ अ मुस्लमान बहितरीन जेको ईमान ऐं जिस्म आहे, हलाल शइ खायूं था, असांजी इम्यूनिटी बहितर आहे। हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो त असांखे यकीनी तौर ते डिॼणु खपिजे उन्हनि माण्हुनि खे जिन वैक्सीन न कराई आहे, जिन पहिरियों वज़न हणाए ख़ाली कार्ड जी बनस्पत माठ करे वेही रहिया आहिनि, सेकेंड डोज़ न हणायो अथनि, इम्यूनिटी न आहे हुननि में। टियां उहे माण्हू जेके डेबिलिटेटेड आहिनि, जेके ईमान नथा रखनि, उन्हनि खे हाणे मां उनखे अञा सवली ज़ुबान में पंहिंजे अवाम खे सम्झायां त असांखे न्यूकोव अचे या खणी ओमी डेल्टा अचे या डेल्टा ओमी अचे, हाणे असांखे इन वायरस सां गॾु ज़िंदगी गुज़ारणी आहे। इहो शिकिलूं बदिलंदो, असांखे पंहिंजी शिकिल खे मज़बूत करिणो, हुनजी शिकिल ते छो त हू ॾिसण में त ईंदो कान दुश्मन। असांखे छा करिणो आहे? असांखे पंहिंजी वैक्सीन कराइणी आहे, असांखे पंहिंजी मुमलिकत रियासत जे डायरेक्शन्स ते हलिणो आहे। चवनि बाबा हाणे फर्स्ट बूस्टर हणायो त फर्स्ट बूस्टर हणाओ, छो त हू हिकिड़ो डेटा हूंदो आहे जेको इन्फिल्ट्रेट कयो वेंदो आहे। हू चवनि था बाबा हाणे सेकेंड हणायो, सेकेंड हणायो। हू अगरि तव्हांखे चवनि था त डाइनिंग में तव्हां 200 वियो त 200 ई वियो, छो त उहो डेटा हू डायरेक्ट कनि पिया, पूरी दुनिया जो स्टडी करे पोइ रिसर्च बेस्ड असांखे ईअं ई दुनिया गुज़ारणी आहे। यकीनी तौर ते डपु ख़ौफ़ आहे, पर जॾहिं अगरि असीं उन्हनि उपाउनि ते हलंदासीं त पोइ डपु ख़ौफ़ जी ज़रूरत कान्हे। पोइ अचो त असीं पंहिंजी रियासत जे डायरेक्शन्स ते, असीं पंहिंजे सिंध हेल्थ डिपार्टमेंट जे डायरेक्शन ते हलूं त ॾिसो, ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में, पर जेका ज़मीन ते वेठल ॻाल्हि आहे, जेका इम्यूनिटी आहे, उनखे डेवलप करण लाइ तव्हां वटि वैक्सीन मौजूदु आहे। मां पोइ दफ़ा बि चयो, हींअर मां फ़ख्रियत ते चई सघां थो त हैदराबाद में सभिनी खां वधीक फाइज़र ऐं मॉडर्ना असां हणी आहे न, असां मॉडर्ना ॿी बि घुराए वरिती आहे। अगरि असांखे ज़रूरत पई त डोर टू डोर असीं उहो बि हणूं पिया। त असांजो मक़सदु इहो ई आहे त आउं हैदराबाद जी ॻाल्हि कंदुसि, पूरे सिंध जी ॻाल्हि बि कंदुसि, छो त आउं हिते जो ई पैदा थियल आहियां, पर हैदराबाद लाइ त इहा ख़ुशख़बरी आहे न त दुनिया जी बहितरीन वैक्सीन मॉडर्ना ऐं फाइज़र लातादाद खणी आया आहियूं, हणूं पिया। हाणे सिर्फ़ु शर्त इहा आहे त न्यूकोव खां डिॼणु ज़रूरु खपिजे, पर हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां कंदुसि त हाणे मास्क त टके पैसे में वञी बचियो आहे, रुमाल रखूं था, घड़ी पायूं था, त हिकिड़ो मास्क बि हुजे। अगरि इलाही माण्हू थी था पवनि, कंहिंखे नथा सम्झाए सघूं त पंहिंजो मास्क पाए छॾियो।
सही हथ खणी सैनिटाइज़र तां नथा धोई सघूं, वीचारा माण्हू इस्तिताद न आहे सां गॾु साबुण सां धोई सघनि था। सही बिल्कुलु ठीकु आहे। त इहा वेव्स ऐं इहे सभु शयूं ईंदियूं। असां वटि हिन वक़्तु सिर्फ़ु 2 शयूं आहिनि जेके करणियूं। हिकिड़ो SOPs, जंहिंमें SOPs जा अल्फाज़ माण्हू अलाए मुंझंदा आहिनि। सिंपल मास्क ऐं हथ धोइण, ठीकु आहे, बिल्कुलु परे रहण माण्हुनि खां, घणो हुजूम न कनि। ज़बरदस्त, असांखे पाण इहा ज़िमेदारी खणणी पवंदी। ठीकु आहे। ॾिसो न, असांजो हिकिड़ो असांजो त आउं चवंदो आहियां त आउं लकी आहियां त असांजो डिप्यूटी कमिश्नर ॾाढो हिकिड़ो मज़बूत, हिकिड़ो विजनरी माण्हू आहे। सही ऐं हर डिप्टी कमिश्नर एतिरो विजनरी थी वियो आहे, पर इहो ज़रूरी न आहे त असीं ॾंडे सां धोखे सां बंदि करायूं, कुटियूं बंदि कयूं, पेनल्टीज़ हणियूं। अचो पंहिंजो पाण खे पाण प्रेज़ेंट कयो, बहितरीनु, छिड़ विगड़ में घटि में SOP सां गॾु वैक्सीनेटेड अहिड़ो हैदराबाद थी वञे जो असांजे इन ऐं आउट ते असांजी टीमूं वेठियूं हुजनि त असीं धारे खे न अचणु ॾींदासीं जेसि ताईं वैक्सीनेटेड न हूंदो। सही त आउं सम्झां थो त हैदराबादी एतिरा बाशऊर आहिनि सही ऐं उमेदु आहे इनशा अल्लाह ताला त कहिड़ो वेरिएंट ईंदो उन सां पूरी जंग जोटबी। ज़बरदस्त आहे लाला तव्हांजी ॻाल्हि। ऐं हाणे असांखे इन ते एतबार करण जी ज़रूरत आहे। साइंस जी जेका हीअ ईजाद आहे उहा बहितरीनु, वन ऑफ द बेस्ट जेका इंवेंशन आहे इन बीमारी खां बचण जे लाइ, उन ते असांखे एतबार करणो पवंदो। ब्रेक जो टाइम थिए पियो, पर मां इन खां पहिरीं इमदाद तव्हां खां पुछणु इहो चाहींदुसि त हिन वक़्तु जेका कैंपेन तव्हां शुरू कई आहे उन में जेका अचीवमेंट आहे उन खां तव्हां मुतमइन आहियो ऐं उहा तव्हांखे जेका अप टू द मार्क तव्हां सम्झो था त उहा असांजी अचीवमेंट थियणु खपे, उहा आहे? सर हाणे हिन में ईअं आहे त असांखे टारगेट जेको अचीव करिणो आहे, एट द एंड ऑफ कैंपेन असांखे 90% पॉपुलेशन खे फर्स्ट डोज ॾियणो आहे। ठीकु आहे, इहा आहे असांजो टारगेट। त हाणे इहा अचीवमेंट त जॾहिं असांजी कैंपेन कंप्लीट थींदी त पोइ असां ॾिसंदासीं त असां किथे पहुता आहियूं, त पोइ ई सेटिस्फाई हुजणु या न हुजणु। न, मुंहिंजो सवाल जो मक़सदु इहो ई हो त तव्हां जेको ॾिसो, जेको तव्हांजो टारगेट पॉपुलेशन आहे उनखे तव्हां 14 ॾींहंनि में डिवाइड कयो हूंदो ऐं तव्हांखे अंदाज़ो हुजणु खपे त पर डे असांजी जेका अचीवमेंट हेतिरी हुजे तॾहिं असां 90% या प्लस 90% पहुचंदासीं। त हिन वक़्तु जेका सूरत हाल तव्हांखे अचे पई, मूंखे इन मां अंदाज़ो इहो थींदो त असांजा माण्हू इन हवाले सां वैक्सीन कॉन्शियस थिया आहिनि या न? इन में सर हीअं हूंदो, काई बि कैंपेन जॾहिं शुरू थींदी आहे न, सही, त शुरू जा 1-2 ॾींहं कुझु ऑपरेशनल इशूज़ ईंदा आहिनि, सही, जंहिंजे करे ओतिरी कवरेज हासिल न थी सघंदी आहे जेतिरी रिक्वायर्ड हूंदी आहे। पर पोइ लेसन लर्न जे तहत असां हर ॾींहं ते पाण खे इम्प्रूव कंदा आहियूं ऐं इन ई मक़सद लाइ रोज़ असां शाम जो इवनिंग मीटिंग करे उन शइ खे असेस करे अॻे ॾींहं ते वेंदा आहियूं। त इन में अञा असांजा 2 ॾींहं थिया आहिनि, अॼु 3 ॾींहं। पहिरें ॾींहं खां कल्ह को ॾींहुं बहितर हो, अॼोको ॾींहुं इनशाला ॾींहंनि खां बहितर हूंदो ऐं जेको ॾींहुं ईंदो वेंदो बहितर। मूंखे वरी हिकिड़ी नंढड़ी साई वठणी पए डॉक्टर इमदाद लाला साहब। ब्रेक खां पोइ ईंदासीं त पंहिंजी गुफ़्तगू खे जारी रखंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में वरी नंढड़ी साई, जल्दी था मोटूं, सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में वरी नंढड़ी साई खां ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असांजी गुफ़्तगू हले पई हिन कोविड-19 जे हवाले सां, जेका सिंध गवर्नमेंट या पाकिस्तान में जेका कैंपेन शुरू थी आहे कोविड-19 जे ख़िलाफ़ वैक्सीनेशन जी 14 ॾींहंनि जी मुहिम, उन हवाले सां त कहिड़े तरीक़े सां इहा मुहिम हलंदी, कहिड़े तरीक़े सां टीमूं उन्हनि घरनि ताईं पहुचंदियूं, कीअं उन्हनि खे मोटिवेट कंदियूं त उहे वैक्सीनेशन कराइनि। लाला, तव्हां खां वरी मां इहो पुछणु चाहींदुसि त हिन कैंपेन जे दौरान यकीनन तव्हांजो जेको पॉज़िटिव केसिस जी शरह आहे उहा यकीनन घटि बि, ऐं हिन वक़्तु मां सम्झां थो त पाकिस्तान जो जेकॾहिं असां तजज़ियो कयूं था त हैदराबाद उन्हनि शहरनि में आहे जंहिंमें हिन वक़्तु जेका पॉज़िटिव केसिस जी शरह आहे उहा घटि आहे। सो इन जे लाइ तव्हांजी ज़ाहिर आहे त कोशिशूं ऐं काविशूं आहिनि, पर मां इहो चाहींदुसि त थोरो इन खे ॿुधायो त इहा सेटिस्फैक्ट्री आहे या अञा हिन में कुझु वधीक? अंग्रेज़ी अल्फाज़ सेटिस्फैक्ट्री जेको आहे उहो ॾाढो ख़तरनाक आहे। सही, साइंस में सेटिस्फैक्शन न हूंदी आहे, गोल अचीव करणो हूंदो। ठीकु आहे। त टीम विल बी सेटिस्फाइड जॾहिं थींदी तॾहिं असीं कंप्लीट हर्ड इम्यूनिटी हासिल कंदासीं। ठीकु आहे। सो आउं सम्झां थो त आउं वरी इहा रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे हैदराबादी दोस्तनि खां, ख़ुदा पाण खे वैक्सीन कराइनि। छाकाणि ॾिसो, ॿियो साण को रस्तो ई कान्हे, ॿियो साण घस ई कान्हे। मुंहिंजी सेटिस्फैक्शन खां वधीक मूंखे ख़ुशी थींदी, हू चवंदा न ट्रिम्फ, त असांजे लाइ ट्रिम्फ इहो ई हूंदो त हैदराबाद में को मरे न, हैदराबाद जा HDU ICU जीअं हींअर ख़ाली पिया आहिनि ईअं ख़ाली रहनि। ज़बरदस्त। ऐं
मुंहिंजा यार दोस्त उन्हनि खे का तकलीफ़ न थिए चवंदो इहो आहियां त सिर्फ़ु कोरोना मारींदी कान्हे, को न को हिकिड़ो उज़वो ख़राब बि कंदी आहे, का डेफिसिट बि पैदा थींदी आहे। उहो मुंहिंजे हैदराबाद जे मुंहिंजे यारनि में, मुंहिंजे दोस्तनि में, मुंहिंजे पाड़नि में छो डेवलप थिए। त जॾहिं इहो न थींदो तॾहिं आउं चवंदुसि त यार अलाह साईं असां ते रहम करे छॾियो, असीं सेटिस्फाई आहियूं। पर स्टिल ऐं सेटिस्फाई थींदुसि त असांजी सॼी कारकर्दगी ज़ीरो थी वेंदी। त सेटिस्फाई तॾहिं थींदासीं इनशा अलाह ताला त जॾहिं असीं उन ऑप्टिमम गोल ते पुॼणु ऐं पुॼंदासीं इनशा अलाह ताला। इंशाअल्लाह। अलाह साईं ॾिसो, तव्हां जीअं हैदराबाद जे अवाम खे जंहिं पोस्ट ते तव्हां वेठा आहियो तव्हां ओन कयो था, ऐं जीअं तव्हां उन्हनि जे लाइ फ़िक्रमंद आहियो ऐं तव्हां कोशिशूं कयो पिया त उन्हनि खे जेतिरो रिलीफ ॾेई सघो तव्हां ॾियो, त मां सम्झां थो अलाह साईं तव्हांखे कामयाबी अता करे। ऐं असां तव्हांजे लाइ दुआ घुरियूं त तव्हांखे इन रस्ते ते कामयाबी मिले। अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे कामयाबी मिलंदी। डॉक्टर इमदाद, वैक्सीन जे हवाले सां मां इहो ॿुधाइणु मतिलबु पुछणु चाहींदुसि त कहिड़ियूं वैक्सीन्स आहिनि जेके हिन कैंपेन में तव्हां घणे खां घणो इस्तेमालु जिन जो कयो पिया? हिन कैंपेन में 12 साल खां वठी 18 साल ताईं त रिकमेंडेड पूरी दुनिया में जेका वैक्सीन आहे उहा फाइज़र आहे। ठीकु आहे। ऐं उहा ई असां लॻायूं पिया 12 सालनि खां वठी 12 साल खां वठी 18 साल ताईं। ठीकु आहे। 18 साल खां वॾनि जे लाइ हिन वक़्तु असां वटि जेका टॉप प्रायोरिटी ते वैक्सीन आहे उहा आहे स्पुतनिक ऐं मॉडर्ना। ठीकु आहे। ऐं ॿई दुनिया जूं बहितरीन वैक्सीन्स आहिनि। बल्कि टई फाइज़र यानी दुनिया जूं जेके बहितरीन मञियूं वञनि थियूं। को बि अहिड़ो मुल्क न आहे जेको चवंदो हुजे त बाबा हीअ वैक्सीन लॻल हूंदी त मुंहिंजे मुल्क में तव्हां नथा अची सघो। इहे टई उहे वैक्सीन आहिनि जेके हर जाइ ते क़ाबिल क़बूल ऐं एक्सेप्टेबल आहिनि। त उहे वैक्सीन असां प्रायोरिटी ते लॻायूं पिया हिन वक़्तु। ऐं उनखां अलावा जिन खे सेकेंड डोज जंहिं बि वैक्सीन जो लॻल आहे उहा वैक्सीन बि असां लॻायूं पिया। त इन लिहाज़ खां असां वटि ज़िक्र कयल 3 वैक्सीन खां अलावा साइनोफार्म, साइनोवेक, एस्ट्राजेनेका, पाकवेक बि मौजूदु आहे। त जिन खे बि असां जिते जिते ज़रूरत आहे उते इस्तेमालु कयूं पिया। ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं जंहिं मासिस में तव्हां वञो था उन में जेकॾहिं तव्हांखे इहो कोई कम्यूनिटी इहा चवे त भई असांखे कोई सिंगल डोज़ वैक्सीन लॻायो, त उनजे लाइ तव्हां छा रिकमेंड कंदो ऐं उन्हनि खे तव्हां सिंगल डोज़ वैक्सीन लॻाईंदो? ॾिसो, कम्यूनिटी डिमांड पंहिंजी जाइ ते, पर कम्यूनिटी खे गाइड करणु असांजी ज़िम्मेदारी आहे। ऐं इन ई मक़सदु लाइ जॾहिं असां टीम्स फील्ड में मोकिलियूं पिए त उनखां पहिरियां असां पंहिंजे जेके सुपरविजन करण वारा डॉक्टर्स आहिनि उन्हनि जी टीम्स जी ट्रेनिंग कई हुई, जिन में इहो मैसेज क्लियर ॾिनो हुयो त बाबा कहिड़ी वैक्सीन आहे जेका वधीक बहितरु रहंदी अगरि कंहिं माण्हू खे लॻाई वञे त इन ॻाल्हि खे ज़हन में रखंदे इहो ॾिसणो पवंदो त अगरि कंहिंखे स्पुतनिक या मॉडर्ना लॻे थी त उनजी एफिकेसी केतिरी आहे, अगरि कोई सिंगल डोज जी वैक्सीन लॻाए थो त उनजी एफिकेसी केतिरी आहे। ठीकु आहे न। सिंगल डोज लॻाइण मां फ़ाइदो इहो आहे त ॿी वैक्सीन कोन लॻाइणी पवंदी। पर जेकॾहिं एफिकेसी खे ॾिसूं था त स्पुतनिक ऐं मॉडर्ना जी टॉप क्लास जी एफिकेसी आहे जेका 90% खां मथे आहे। ठीकु आहे। त उन हिसाब सां असां माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त बाबा जेकॾहिं बहितरु इहो थींदो त तव्हां स्पुतनिक या मॉडर्ना लॻायो। ठीकु आहे। पर गॾोगॾु सॉफ्ट रिफ्यूज़ल खे अवॉइड करण लाइ असां जेकॾहिं बिल्कुलु बि ॾिसंदासीं त कोई माण्हू आमादा इन ते ई आहे त हुनखे सिंगल डोज लॻे त सिंगल डोज बि असां वटि अवेलेबल आहे ऐं उहो बि असां लॻाए करे हुनखे वैक्सीनेट करे छॾींदासीं। न वैक्सीनेट हुजण खां बहितर आहे त सिंगल डोज वैक्सीनेटेड हुजे। ठीकु आहे। अच्छा, सवाल वरी इहो थो पैदा थिए त जेकी वैक्सीन तव्हां इस्तेमालु कयो था उन्हनि जे लाइ तव्हां चओ था त 90% मिसाल फाइज़र या स्पुतनिक या मॉडर्ना जी तव्हां एफिकेसी ॿुधायो त 90% आहे, त 90% एफिकेसी हुजण खां पोइ बि जेकॾहिं कोई मुतासिर थी थो वञे त उन में उन जा कहिड़ा साइन सिम्टम्स या अलामतूं थी सघनि थियूं? त पहिरीं ॻाल्हि त इन जी वज़ाहत करे छॾिया त एफिकेसी मां मुराद छा आहे। कोविड वैक्सीन जे हवाले सां कोविड वैक्सीन जी एफिकेसी जो मतिलबु इहो आहे त हेतिरा % ही वैक्सीन शदीद बीमारी ऐं हॉस्पिटलाइज़ेशन खां बचाईंदी। सही। बाक़ी माइनर सिम्टम्स जेके आहिनि या सिर्फ़ु पॉज़िटिव एसिम्प्टोमेटिक पॉज़िटिव पेशेंट हुजण खां न बचाईंदी। ऐं असांजो जेको मक़सदु आहे उहो बि इहो आहे त असां हॉस्पिटलाइज़ेशन खे रोकियूं, बीमारी जे शिदत खे रोकियूं त जीअं अमौत जी शरह घटिजी सघे। ज़बरदस्त। त असल मक़सदु इहो आहे त इन एफिकेसी मां इहा मुराद आहे जेका असां हासिल करणु चाहियूं था। सही। अच्छा लाला, असां
ज़रूरु इहो तव्हांखे दुआ कंदासीं त जंहिं मुहिम में तव्हां निकिता आहियो 14 ॾींहंनि जी, उन में तव्हां पंहिंजी टारगेट पॉपुलेशन अचीव करण में तव्हां कामयाबु थियो। तव्हां त पंहिंजे लेखे जेकी बि उपाउ आहिनि या जेकी बि प्रिकॉशनरी मेयर्स आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां माण्हुनि खे ॿुधाया बि आहे, तव्हां वर्ता बि आहिनि। तव्हां पंहिंजी टीमुनि सां गॾु मैदान में लही पिया आहियो, हाणे तव्हां एक्सपेक्ट छा था कयो ऐं जेकॾहिं एक्सपेक्टेशन नथी मिले त तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव? सर ॿ ॻाल्हियूं आहिनि। उन में मां पहिरियां बि 2 ॾींहंनि खां मैसेज हलायां थो पियो ऐं माण्हुनि खे वीडियो कॉल बि करे माण्हुनि खे ॿुधायां पियो त हीअ जेके माण्हू अचनि पिया, जेका तव्हां ते रियासत ऐं सिंध गवर्नमेंट ऐं हेल्थ डिपार्टमेंट महिरबानी कई आहे, 1470 जी टीमूं ठही तव्हांजे दर दर ते, इनखे रिफ्यूज़ न कयो, इन्हनि जो इस्तक़बाल कयो। ॾिसो इमदाद साहब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त अगरि हॉस्पिटलाइज़ेशन बचे थी, हिकिड़े माण्हू जो खीसे में एतिरो हींअर लोड कान्हे महांगाई जे करे, जो अस्पतालुनि ते हू पंहिंजे ख़ानदान ते पंहिंजे मथां ख़र्च करे, हू उन खां बची पवंदा। ग़रीब माण्हू जेके न पुॼी सघिया आहिनि, जेके कंहिं बि रीज़न जे करे, उन्हनि खे खपे त इन्हनि टीमुनि जो इस्तक़बाल करे पाण खे हणाइनि ताकी उन्हनि जो अस्पताल वञणु रुकिजे ऐं उन्हनि जूं असांजा अस्पतालनि जा बेड ख़ाली पिया हुजनि। कोविड जो ख़र्चु हुन माण्हू, अच्छा माण्हू चवंदासीं सिंध गवर्नमेंट ॾिए थी, हुकूमत ॾिए थी, बाबा उहो ॾिए थी, उन खां निकिरण खां पोइ जेको अधु मुंहुं माण्हू थियो पियो आहे, उहो जेको 6 महीना घर वेही खाईंदो, 6 महीना हुनजी रिस्क न हूंदो, हुनजो मायार न हूंदो, त उहो बि त असांजो ई नुक़सानु आहे न, मुंहिंजो आहे, अव्हांजो आहे। त असीं उन करे उमेदु रखूं था त माण्हू असांजी आवाज़ ॿुधंदे लबेक कंदा ऐं इन ते ईंदा। यकीनी तौर ते शुरूआती तकलीफ़ आहे, पर आउं वरी चवां पियो त जेके रिफ्यूज़र हूंदा, सॉफ्ट हुजनि या हार्ड, पोइ असांजी रियासत उन ॾे सख़्तु पैगाम बि खणी ईंदी। त असीं आऊं त आदी आहियां त भई असीं बजाए के माण्हू खे ईअं मरण ॾियूं त बीमारी में तबाह थी वञे, खां सही आहे त थोरी घणी सख़्ती करे हुनखे हणायूं ताकी हू अलाह जी ताक़त खां ऐं इन दवाउनि जी ताक़त खां घटि में घटि उन मुंहिंजी मर्ज़ी सख़्ती ताईं न वञी सघे। त मुंहिंजी दरख़्वास्त आहे तमामु माण्हुनि खे, जेके बि आवाज़ तव्हांजी तवसु, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे मीडिया ॾिनो आहे, त जिते आवाज़ वञे पियो उहो इहो ई सम्झनि त हैदराबाद बचाइणो आहे, पंहिंजो ख़ानदान बचाइणो आहे, पंहिंजो पाड़ो बचाइणो आहे, पंहिंजो सिंध बचाइणो आहे, पूरो मुल्क बचाइणो आहे, त असांखे वैक्सीन हणाइणी पवंदी। ज़बरदस्त। डॉक्टर इमदाद, हिकिड़ो मिंट तव्हां वटि आहे, जेकॾहिं कोई मैसेज तव्हां कम्युनिकेट करणु चाहियो? ॾिसो मैसेज मां इहो ई ॾियणु चाहींदुसि त मां पहिरियों ई अर्ज़ु करे चुकुसि त वैक्सीन लॻाइण सां बीमारी जी शिदत ऐं मौत जी शरह घटिजे थी। सही। त महिरबानी करे पूरे आवाम खे मुंहिंजी अपील आहे त हू इन वैक्सीन, जिन बि अॼु ॾींहं ताईं वैक्सीन न कराई आहे, उहे हिननि टीमुनि सां ताउन करे पंहिंजी वैक्सीन कराए वठनि ऐं दर ते आयल टीम जे अचण जो फ़ाइदो हासिलु कनि। सही। छो त टाइम कढी वञणु ऐं वैक्सीन कराइणु ऐं दर ते टीम मुयसरु थियणु, त इन शइ जो फ़ाइदो वठनि। सही। जिन माण्हुनि सेकेंड डोज़ लॻायो आहे, फर्स्ट डोज़ लॻायो आहे, अञा ताईं सेकेंड डोज़ न लॻाए थो कंहिं बि सबब जे करे, उहे बि टीम दर ते पहुती आहे, उनजो फ़ाइदो वठनि ऐं सेकेंड डोज़ लॻाइनि, त जीअं घणे में घणा माण्हू फुली इम्यूनाइज़ थी सघनि ऐं असां हिन वबा जे शिदत खे कंट्रोल करे सघूं। इहो ई मुंहिंजो मैसेज आहे सॼे पूरे आवाम खे, ऐं इन ते जेकॾहिं अमल कंदा त असां संदन शुक्रगुज़ार हूंदासीं। असां त हर वक़्तु ख़िदमत करण लाइ तयारु आहियूं। तव्हां त जंग जेका जंग जोटी आहे हिन मैदान में तव्हां त लही पिया आहियो, हाणे डिपेंड थो करे त उहो माण्हू असांखे हिन जे लाइ रेस्पॉन्स या मोट असांखे कहिड़ी था ॾियनि। त लाला तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं असां इहा दुआ था कयूं त जीअं तव्हां ओन कयो आहे पब्लिक खे, हैदराबाद जी ख़ासि तौर ते, ईअं तव्हांखे पब्लिक ओन कंदी ऐं तव्हां यकीनन उन्हनि जे लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि ऐं उन्हनि कोशिशुनि खे असां त सारायूं था, यकीनन हू बि साराईंदा। डॉक्टर इमदाद, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। व्यूअर्स, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। गुज़ारिश हलंदे हलंदे इहा ज़रूरु कंदुसि त असांजे हेल्थ डिपार्टमेंट जा ही जेके सरवाण आहिनि, जिन इहा कोशिशि वरिती आहे त तव्हांखे वैक्सीन करे तव्हांखे हिन कोविड जी बीमारीअ खां महफ़ूज़ करे छॾीनि, उन्हनि खे ज़रूरु पॉज़िटिव मोट ॾियणी आहे ऐं पंहिंजो पाण खे वैक्सीन कराए हिन बीमारीअ खां महफ़ूज़ करिणो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।